ला 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 हो मियां दी भला लिखण ज़िंदगी ऐं ज़िंदगी कीअं छॾिजे, लिखण बंदगी ऐं बंदगी कीअं छॾिजे। ॾुखे खां ॾुखियो इश्क अखरनि जो आहे, रखी दोस्ती दोस्ती कीअं छॾिजे। भंभोर जो आवाज़ अव्हां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अव्हां जे नाम। आउं आहियां अव्हां जो पंहिंजो मेज़बान सैयद शब्बीर अहमद शाह ऐं अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम यादूं। अॼु असां अॼोके प्रोग्राम खे उन मोहतरम शख़्सियत खे अर्पियूं था जंहिंजो नालो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। पाण स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा न सिर्फ़ ऑफिसर रहिया बल्कि शाइर, अदीब, कालम नवीस ऐं रेडियो स्क्रिप्ट राइटर सां गॾु सुठा कंपेयर पिण रहिया। उन महान शख़्स खे नवाज़ सूमरो जे नाले सां सुञातो वेंदो आहे। तारनि भरी राति प्रोग्राम जनवरी 2009 खां रेडियो पाकिस्तान कराची के हिस्से में आयो, जेको कराची खां नशर थियण सां गॾु रेडियो पाकिस्तान मिठी, हैदराबाद, भिटशा, खैरपुर ऐं लाड़काने तां हिक ई वक़्तु 2017 ताईं कामयाबी सां हलंदो रहियो, जंहिंखे रेडियाई हवाले सां सूबाई नशरियाती राब्ते ते हलंदड़ प्रोग्राम चई सघूं था। याने सिंध जे कुंड कुर्छ, झरझंग, वाहण वस्ती ऐं शहरनि ताईं संदसि आवाज़ गूंजण लॻो, जंहिंजो पढ़ाॾो संदसि लिखियल किताब तारनि भरी राति खे पढ़ी अंदाज़ो लॻाए सघिजे थो, जेको मार्केट में पढ़ण वारनि लाइ मौजूदु आहे। संदसि लिखियल किताब तारनि भरी राति जा कुझु टुकड़ा पिण अॼोके प्रोग्राम में शामिल कबा। किताब तारनि भरी राति में हिकु जाइ ते साईं जन लिखनि था त उहे पुठी ठपींदड़ हथ काॾे विया। वक़्तु जदीद खां जदीद तर थींदो पियो वञे, निड़ियूं साॻियूं आहिनि, लेकिन आवाज़ ऐं अंदाज़ बदिलजंदा वञनि पिया। अॻे जॾहिं ॿाझारे वजूद खे सॾु कबो हो त उहा मां त मोट में हिकदमि वरंदी मिलंदी हुई, जी अब्बा मां सदको वञाए, या वरी आवाज़ ईंदो हो, जी मुंहिंजा अब्बा। ऐं हाणे उहो सभु कुझु ॼण हाणोकी माउ खे अजीब थो लॻे, ऐं हिन हलंदड़ दौर जी माउ खे मां सदके वञाए जे लफ़्ज़ जी माना बि कोन थी अचे। ॾिसण में ईअं थो अचे त उहे नरम ऐं नाज़ुक लहजा, उहे गिराटड़ियूं पाईंदड़ ॿाहूं ऐं उहे पुठी ठपींदड़ हथ असां खां मोकिलाईंदा पिया वञनि। ऐं हाणे मुंहिंजी मिठड़ी अम्मा जी जाइ ते ममा, मम्मी या वरी मदर चई पुकारियूं त मिठा साईं मोट में उन्हनि खे पूरो जवाब बि कोन थो मिले। मूंखे अव्हां ॿुधायो त ममा ऐं मम्मीअ जो कहिड़ो मतिलबु आहे। अचो त अहिड़े ॿाझारे रिश्ते खे पंहिंजी ओ मिठड़ी अम्मा करे सही, जीअं मोट में असांखे
अहिड़ी बाज़ारी मोट मिले। छो त जेकॾहिं असीं पंहिंजी मिठी अम्मा सां प्यार सां पेश ईंदासीं, उहा मिठड़ी अम्मा बि असांजे मथां साहु सदको कंदी ऐं हमेशह मथां घोर पई वेंदी। ईअं असीं पंहिंजी असलियत खां परे बि कोन वेंदासीं। देखे आयत को समझा बिठो हरदम विर्द कया तोखे सजदा छो न कया। ओ मां 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 ओ मां। शायर असगर बाग़ी जी पसंद। केॾनि जज़्बनि साण मिलियासीं, केॾनि जज़्बनि साण मिलियासीं, विछड़ियल हुआसीं हाण मिलियासीं। पलकनि फर फर लाथी, पलकनि फर फर ॾाढी लाथी, दिलि थी चाहियो ॼाण मिलियासीं। रस्तनि साॻियुनि ते हलंदे पर वेरिन विच में पाण मिलियासीं। अखर न उकलियो तोखां मूंखां, धड़कन दिल जी साण मिलियासीं। कान हुई का कल नवाज़, शायदि विछड़ कान मिलियासीं। बंबूर जो आवाज़, अव्हां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अव्हां जे नाम। मूंखे बेवफ़ा न सम्झजांइ साईं मुंहिंजा। काइनात जी हिन वसी दुनिया में हुस्न ऐं जवानी जी का बि खोट कोन्हे। भला भले जो छह या अंत कोन्हे, लेकिन अणलब ऐं नामुमकिन शइ जंहिंजो वजूद ज़रूरी आहे, उहा आहे सिर्फ़ु ख़ुलूस, मोहब्बत ऐं सचाई, जंहिंजी परख अव्हां सिर्फ़ु तजुर्बे ऐं क़ुर्बानी जे कसवटीअ ते ई करे सघो था। हिन जहान में हुस्न ऐं जवानीअ जे जादूअ जो नशो ऐं खुमार अहिड़ो त तेज़ आहे जो जेकॾहिं लॻे थो वञे त ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे ऐं लहण जो नालो ई नथो करे। माण्हू हर हक़ीक़त खे ॼाणंदे बि गूंगो बणिजी हर सितम सहंदो ई वञे थो। खेसि महबूब जा अवगण बि गुण लॻनि था, कचायूं ऐं फिकायूं बि अदाऊं लॻनि थियूं, बेवफ़ायूं ऐं कोताहियूं बि ख़ुशीअ सां नज़रअंदाज़ करे छॾे थो। जेसी ताईं पाणी मथे खां मथे चढ़ियो वञे ऐं हू जॾहिं ख़्वाब में बि कंहिं उन पाणीअ में वकोड़ियल ऐं हेकिलो या बेवस महसूस करे थो त को रस्तो बि खेसि उन दलदल मां निकिरण जो नथो सुझे। तॾहिं वापसि यादुनि ॾांहुं फिरी अचे थो या पंहिंजे माज़ीअ ॾांहुं, ऐं जॾहिं महबूब जी पहिरीं मोहब्बत जी पर्ची पढ़े थो त खेसि अहसासु थिए थो त मार हिन में त इहो बि लिखियलु आहे त जेकॾहिं आउं कंहिं मोड़ ते तोखां विछड़ी वञा त मूंखे बेवफ़ा न सम्झजांइ। ऐं पोइ उन पर्चीअ जे जवाब में संदसि ज़बान मां ही लफ़्ज़ पंहिंजे महबूब लाइ निकिरनि था त मां प्यार तुंहिंजे खे विसारियां त बेवफ़ा चइजांइ, मां प्यार तुंहिंजे खे विसारियां त बेवफ़ा चइजांइ, खणी नेण कंहिं ॿिए ॾे निहारियां त बेवफ़ा चइजांइ। असीं शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे पीढ़ी प्यारनि जा, जेके असांजे प्रोग्राम यादुनि खे दिलि सां न सिर्फ़ु ॿुधनि था बल्कि उन ते पंहिंजी क़ीमती राय पिणु ॾियनि था। प्रोग्राम यादुनि खे शेयर ज़रूरु कयो। पंहिंजी राय सां गॾु पंहिंजे शहर या ॻोठ जो नालो ज़रूरु लिखो। प्रोग्राम खे पसंदि कयो आहे लाड़काणे खां सैयद सरदार अली शाह साहब, बदीन खां सैयद इब्राहिम शाह साहब, गुलशन हदीद कराची खां शाहनवाज समो साहब,
स्टील टाउन कराची खां नबी बख्श वसाण साहब, जामशोरे खां मुख्तियार जतोई साहब, सैयद हुबदार अली शाह साहब ऐं सैयद बख्तियार अली शाह साहब। खैबरन खां सैयद सरदार अली शाह साहब असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। यूसी हुसैनपुर खां अज़हर सिकंदर गुगो साहब, मंजूराबाद ज़िले जामशोरे खां सैयद तारिक शाह साहब, सैयद सज्जाद अली शाह साहब, ज़िले टंडे मोहम्मद खान जे शहर सेरी खां सैयद अगेनो शाह साहब, पीरुल आशारी खां सैयद इमदाद अली शाह साहब, ज़िले सजावल ॻोठ मोहम्मद कासिम सुमरो खां एम यूसुफ सुमरो साहब, कोट आलमू खां रज़ा अली मलाह साहब, इकबाल लाशारी साहब, बिकक मोरी खां पसंदि कयो आहे मोहम्मद अली बिकक साहब, हुसैनपुर मवाली मोरी खां पसंदि कयो आहे आफ्ताब अहमद गुगो साहब, कोट आलमू खां असांजो नंढड़ो परस्तार सैयद इरफान अली शाह साहब, मकली खां पसंदि कयो आहे जमील जोखियो साहब, नवाबशाह खां अब्दुल करीम रिंद साहब, सांगड़ खां पसंदि करे थो फ़कीर नंगर खान मरी साहब, कंबर शहजादकोट ज़िले खां बाबर अली मंगरियो साहब, मौलवी अहमद गुगो खां मोहम्मद खान गुगो साहब, दड़ो खां रफ़ीक अहमद सोलंगी साहब, सैयद सूमार शाह साहब, सैयद मुनीर अहमद शाह साहब, जमाली मोरी कराची खां पसंदि कयो आहे काशिफ अली मंगसी साहब, उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान खां पसंदि कयो आहे धनी बख्श ॾाहाणी साहब, रोशन अली ॾाहाणी साहब, अब्दुल सत्तार ॾाहाणी साहब, ज़िले दादू जे ॻोठ परिया खां अलीगोर परियो साहब जी पसंदि अव्हां जी नज़र। वुठा मींहं हूंदा सुठा ॾींहं हूंदा, असां बिन अलाए उहे कीअं हूंदा, रुली कूंज जीअं का विछड़ी वलर खां, असां लाइ शायदि रुलिया ईअं हूंदा, कॾहिं कीन सघंदा विसारे असांखे, अञा यादि नंढपण संदा नींहं हूंदा, पुछियो कंहिं त पागल थींदा कीअं हूंदा, चयाईं त बिल्कुलु असां जीअं हूंदा। ज़िले सजावल जे शहर ॿेले खां सागर अली रज़ा शाह साहब जी पसंदि। असां तंग रस्तनि जा के रोला कराही, असां तंग रस्तनि जा के रोला कराही, असां मंज़िलुनि जा के मारियल मुसाफ़िर, असां पर कटियल के अबाबील आहियूं, असां आशाननि खां विसरियल सरासर, पिथूं पेर थी विया रुलिया ईअं आहियूं, अञा पुछी थो असां कीअं आहियूं। असांजे हिन प्रोग्राम खे पसंदि कयो आहे बनो खां वकार सुमरो साहब, बचल गुगो खां ज़ुल्फ़कार उर्फ़ ज़ुल्फ़ी मेमुण साहब, मख़तूम बिलावल दादू खां सैयद रफ़ीक जीलानी साहब, अचो त अव्हांखे अॼु हिकु कम जी ॻाल्हि ॿुधायां। ॿ दोस्त गॾु पढ़ंदा हुआ। जॾहिं उन्हनि जी पढ़ाई ख़तमु थी त हू ॿई नौकिरी तलाश करणु लॻा। नौकिरी जो आसरो घटि सम्झी हिकु दोस्त हिकु फैक्ट्री जे साम्हूं समोसनि जो रेड़ो लॻायो, जंहिं ते संदसि ॿिए दोस्त चयो त हीउ छा पियो करी, ऐं खेसि चयाईं त तुंहिंजी तालीम हासिल करण मां कहिड़ो फ़ाइदो, जे रेड़ो ई लॻाइणो हो त पोइ तालीम हासिल करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। ईअं चई पंहिंजे दोस्त ते खिलणु लॻो, जंहिं ते रेड़ी लॻाइण वारो दोस्त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्कुराईंदो रहियो। कुझु अरसे खां पोइ उन साम्हूं वारी फैक्ट्रीअ में ॿिए दोस्त खे जॉब मिली वियो। फैक्ट्री वारो दोस्त रेड़ीअ वारे दोस्त वटि कॾहिं कॾहिं ईंदो हो ऐं सदाईं खेसि टोकींदो रहंदो हो त पढ़ियल लिखियल थी करे समोसा खपाईं थो।
मोट में हू दोस्त सिर्फ़ु मुस्कुराईंदो हो। कुझु अरसे खां पोइ फैक्ट्रीअ वारे दोस्त जो प्रमोशन थियो ऐं खेसि गाॾी बि मिली वई ऐं होॾां रेड़ीअ वारे दोस्त बि तरक़ी कई। रेड़ीअ मां हिकु दुकान जो मालिक बणिजी वियो। वक़्त जो फीथो फिरंदो रहियो। ॿई ॼणा तरक़ी कंदा रहिया। फैक्ट्री वारे दोस्त खे गाॾी ऐं घर बि फैक्ट्रीअ तरफ़ां मिलियो। हिन बि तरक़ी कई। रेड़े मां दुकान ऐं दुकान मां फास्ट फूड जो आलीशान रेस्टोरेंट खुली चुको हो। वक़्तु गुज़रण जी का ख़बर ई न पई। आख़िर हिकु ॾींहुं उहो बि अची वियो जंहिं ॾींहं ते फैक्ट्री वारो दोस्त रिटायर थी वियो। रिटायरमेंट खां पोइ संदसि दुकान ते आयो ऐं हसरत भरी निगाहुनि सां पंहिंजे दोस्त खे ॾिसणु लॻो जंहिंजो हाणे आलीशान फास्ट फूड जो रेस्टोरेंट हो। हाणे संदसि दोस्त मुस्कुराईंदे खेसि चयो त पंहिंजे कारोबार जो मज़ो इहो अथई, तोखां फैक्ट्रीअ वारनि गाॾी बि वापसि वरिती, घर बि वापसि वरिताऊं, पर मूं पंहिंजी महिनत सां सभु कुझु हासिलु कयो। अॼु तुंहिंजे पुट खे नौकिरी लाइ वरी बि दरबदर थियणो पवंदो, पर मुंहिंजो पुटु हिन कारोबार खे हितां शुरू कंदो। तूं मूं ते अजायूं ठठोलियूं कंदो हुए। हाणे ॿुधाए तुंहिंजो फ़ैसिलो सही हो या मुंहिंजो फ़ैसिलो दुरुस्त। कामयाबी का बि कामयाबी महिनत खां सवाइ कान थी हासिल थी सघे। फारिग न वेहो, कुझु न कुझु करियो, हथ ते हथ रखी न वेहो, महिनत करियो, अजायो वक़्तु न विञायो, पंहिंजो पाण खे हॾ हरामीअ खां बचायो। उहो की करियो जो आई वेल कमु अचे। कामयाबियूं घर वेठे न आहिनि मिलंदियूं। कामयाबियुनि लाइ जबल झागणा पवनि था, पाण मारणो पवे थो। कामयाबी अव्हां वटि अव्हां जे घर कान अची अव्हां जा क़दम चुमंदी। सोचियो, सम्झो, हिमत करियो, अॻिते वधो। नौकरियुनि जे कूड़नि आसरनि ऐं ॾटनि में पंहिंजूं उमिरियूं न विञायो। उथो, महिनत करियो, भली नंढड़ो ई कारोबार छो न हुजे, पंहिंजो कारोबार करियो। थोरी मूड़ीअ सां स्टार्ट वठो, शुरूआत कयो पंहिंजी नई ज़िंदगीअ जी। नवाब शाह खां अदा ग़ुलाम सरवर रिंद साहब जी पसंद। पियो सारियुनि में आ सटको, सॾई थो साह जो सॾको, पुछे थो तुंहिंजो ई सभु को, सॾई थो साह जो सॾको। कॾहिं सींढूं वॼाईंदे, कॾहिं तूं मोट खाईंदे, पुछे थो ॻोठ जो रस्तो, सॾई थो साह जो सॾको। सखियुनि खे मां चवां पई, रखां शर्तूं पई तो ते, पहिरीं तुंहिंजो आ न मटको, सॾई थो साह जो सॾको। वेहां वन वाह में तो लाइ, संवारनि सरतियूं मूंखे, ॿधनि मामा तोखे पटको, सॾई थो साह जो सॾको। चकरा ॻोठ कराचीअ खां सैयद अनवर अली शाह साहब जी फरमाइश। शाइरी आहे सैयद मज़हर शाह सेवाणी साहब जी, जेका अव्हां जी नज़र कजे थी। वञी सेज तस्कीन ते सुम्हंदा बि आहियूं, ज़माने जे सदमनि खे सहंदा बि आहियूं। खिली दुश्मन साण मिलंदा बि आहियूं, ॾुखीअ महिल मुड़सनि सां वहंदा बि आहियूं। रुगो रूह अफ़ज़ा जा आदी बि न आहियूं, वठी वेह हिननि साण पीअंदा बि आहियूं। सवें हसरतूं हूंदे कंहिंजे ख़ातिर, कफ़्स में वठी ख़ूब खिलंदा बि आहियूं। रखी था ॿियनि वांगी ख़ुददारी ॼाणूं,
वञी दर कंहिंजे ते निमंदा बि आहियूं। नंढा ॿार नाहियूं जो वाए विञायूं, दिली हाल वंडींदा बि आहियूं। कदम खे अॻे पोइ खणणो पवे थो, तवकल जे तरहे ते तरंदा बि आहियूं। अचे थी भंवर मां कढण कश्ती मज़हर, ॿुॾण वारा आहिनि त ॿुॾंदा बि आहियूं। भंभोर जो आवाज़ अव्हां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अव्हां जे नाम। जोईअ खां फरमाइश कई आहे सैयद बचल शाह काज़मी, सैयद मज़हर शाह सेवाणी जी शाइरी अव्हां जी नज़र। किस्मत ईअं लिखियो हो लाचार थी प्यासीं, किस्मत ईअं लिखियो हो लाचार थी प्यासीं, गॾु रहंदे रहंदे दिलबर अॼु धार थी प्यासीं। दिल जी लॻी आ जंहिंखां मजबूर थी प्यासीं, अखड़ियुनि जो ॾिनो रोई इज़हार थी प्यासीं। हर हंधि ख्वार थियासीं, रुसवाए आम थियासूं, माण्हुनि जे लाइ ॼण के इख़बार थी प्यासीं। हर कंहिंखां दूर हुआसूं, दुनिया खां अलॻि हुआसूं, सुख कोन संभरियासीं, ख़ुददार थी प्यासीं। दुनिया जी जाए इज़त, दुनिया जी मुसरत खां बेनियाज़ रहंदे रहंदे बेनियाज़ थी प्यासीं। वेह जा सबक़ पढ़ियासीं ऐं इम्तिहान ॾिनासूं, ही पार छॾे आख़िर हुन पार थी प्यासीं। साकी पे प्यारियो मदहोश कीन थियासूं, बस पीअंदे पीअंदे मज़हर होशियार थी प्यासीं। असीं शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि प्री प्यारनि जा जिन अॼोके प्रोग्राम खे दिलि सां ॿुधंदे शेयर कयो ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾिनी। अवां ॿुधी रहिया हुआ प्रोग्राम यादूं। आउं आहियां अव्हां जो पंहिंजो मेज़बान सैयद शब्बीर अहमद शाह। भंभोर जो आवाज़ अव्हां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अव्हां जे नाम। आख़िर में अचो त गॾिजी ही आवाज़ ॿुधूं। ला 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 हो मियां दी भला ला 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 मियां हो ला ला वो दी लतीफ चल सिंधड़ी आबाद हुजे। तेरे पवनी सान चमती सान, तेरे पवनी सान चमती सान, रही बन रात भवो रमी अला, रही बन रात भवो रमी। तेरे पवनी सान चमती सान, तेरे पवनी सान चमती सान, रही बन रात भवो रमी अला, रही बन रात भवो रमी। तेरे पवनी सान सिंधड़ी अमी भंभो रमी, सिंधड़ी अमी भंभो रमी, सिंधड़ी अमी भंभो रमी, सिंधड़ी अमी भंभो रमी।
वठंदी सान चवंदी सान वाग वठंदी सान चवंदी सान रही वञ रात भंगोर में रही वञ रात भंगोर में तेरे पवंदी सान सिंधड़ीअ में भंगोर में सिंधड़ीअ में भंगोर में सिंधड़ीअ में भंगोर में सिंधड़ीअ में भंगोर में रही वञ रात भंगोर में तेरे पवंदी सान सिंधड़ीअ में भंगोर में सिंधड़ीअ में भंगोर में सिंधड़ीअ में भंगोर में सिंधड़ीअ में भंगोर में जो लतीफ बोले लहदी सान चमकी सान बोले लहदी सान